अहम ख़बर आहे आवाज़ शेयर कंदासीं। सेनेट मां मंज़ूरी बाद 26 आइनी तरमीम जो बिल क़ौमी असम्बली में पेश कयो वेंदो। अव्हां खे अपडेट कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पार्लियामेंट हाउस पहुची वियो। JUIF सरबराह मौलाना फजल रहमान भी पार्लियामेंट हाउस पहुची वियो। पार्लियामेंट में आइनी तरमीम मंजूर कराइण लाइ आया आहियूं, इहो चवणु आहे JUI सरबराह मौलाना फजल रहमान जो। अपडेट कंदासीं। सेनेट मां मंजूरी बाद 26 आइनी तरमीम जो बिल क़ौमी असम्बली में पेश कयो वेंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पार्लियामेंट हाउस पहुची वियो। अपडेट कंदासीं। JUIF सरबराह मौलाना फजल रहमान भी पार्लियामेंट हाउस पहुची वियो। पार्लियामेंट में आइनी तरमीम मंजूर कराइण लाइ आया आहियूं, इहो चवणु आहे JUI सरबराह जो। ख़बर अवां शेयर कंदासीं। सेनेट मां मंजूरी बाद 26 आइनी तरमीम जो बिल क़ौमी असम्बली में पेश कयो वेंदो।